काज़ी अहमद वेझो हथ आयल लाश जी सुञाणप थी वई आहे। अवांखे आगाह कयूं पिया काज़ी अहमद वेझो हथ आयल लाश जी सुञाणप थी वई आहे। जमाल शाह शाख जे हाशिम मोरी वटां हथ आयल लाश जी सुञाणप थी वई आहे। काज़ी अहमद मां अवांखे आगाह कयूं पिया काज़ी अहमद वेझो हथ आयल लाश जी सुञाणप थी वई आहे। अधलोड शख्स जी लाश जी सुञाणप ॻोठ सिद्दीक़ ख़ासकेली वासी अता मोमन ख़ासकेली तौर थी आहे। ॻोठ सिद्दीक़ ख़ासकेली वासिन ऐं वारसन अस्पताल पहुची फौती जी लाश जी सुञाणप कई आहे। अवांखे आगाह कयूं पिया काज़ी अहमद वेझो हथ आयल लाश जी सुञाणप थी वई आहे। वारसन जो चवणु आहे त अस्पताल में ज़रूरी कार्रवाई खां पोइ लाश वारसन हवाले कयो वियो आहे। अता मोमन जो ज़हनी तवाज़ुन ठीक न हो, वारसन जो इहो चवणु आहे। काज़ी अहमद वेझो जमाल शाख जे हाशिम मोरी वटां हथ आयल लाश जी सुञाणप थी वई आहे। अधरोड शख्स जी लाश जी सुञाणप ॻोठ सिद्दीक़ ख़ासकेली वासी अता मोहम्मद ख़ासकेली तौर थी आहे। ॻोठ सिद्दीक़ ख़ासकेली वासिन ऐं वारसन अस्पताल पहुची फौती जी लाश जी सुञाणप कई आहे। काज़ी अहमद वेझो हथ आयल लाश जी सुञाणप थी वई आहे। अस्पताल में ज़रूरी कार्रवाई खां पोइ लाश वारसन हवाले कयो वियो आहे। वारसन जो चवणु आहे त अता मोहम्मद जो ज़हनी तवाज़ुन ठीक न हो। काज़ी अहमद वेझो जमाल शाह शाख जे हाशिम मोरी वटां हथ आयल लाश जी सुञाणप थी वई आहे। अधरोड शख्स जी लाश जी सुञाणप ॻोठ सिद्दीक़ ख़ासकेली वासी अता मोहम्मद ख़ासकेली तौर थी आहे। काज़ी अहमद वेझो हथ आयल लाश जी सुञाणप थी वई आहे। ॻोठ सिद्दीक़ ख़ासकेली वासिन ऐं वारसन अस्पताल पहुची फौती जी लाश जी सुञाणप कई आहे। अस्पताल में ज़रूरी कार्रवाई खां पोइ लाश वारसन हवाले कयो वियो आहे। जॾहिं त वारसन जो चवणु आहे त अता मोहम्मद जो ज़हनी तवाज़ुन ठीक न हो। काज़ी अहमद वेझो जमाल शाह शाख जे हाशिम मोरी वटां हथ आयल लाश जी सुञाणप थी वई आहे। अधलोड शख्स जी लाश जी सुञाणप ॻोठ सिद्दीक़ ख़ासकेली वासी अता मोहम्मद ख़ासकेली तौर थी आहे। लाश पोस्टमार्टम बाद वारसन हवाले कयो वियो आहे। ॻोठ सिद्दीक़ ख़ासकेली वासिन ऐं वारसन अस्पताल पहुची फौती जी लाश जी सुञाणप कई आहे।